जेके रज़न वारनि सां मसइला आहिनि तव्हां पहिरियां रज़न वारनि जो कमदार आहियां इन आहियूं वरी मां उनखां डिॼां थो इन करे ई त मां चवां थो त सभु धरती घणी वापस वञणो पवंदो हिते रहण जो ॿियो इहो को बि तरीक़ो तरीक़ो मुंहिंजा सोट ऐं मुंहिंजो भाउ न मञा थो त सम्झंदा मंसूर खान असांजी चङाई जे बारे में थोरो घणो ज़रूरु सोचियो हूंदो पर हुनजो असल मक़सदु इहो हुयो त छोकिरी खे छोकिरी वापसि करे तो ठीकु आहे न त पोइ तव्हांखे हुनखे हर सूरत में छॾे। अस्सलाम वालेकुम दोस्तों, आवां जो पंहिंजो अली हसन चढ़ड़ आहियां। ॾिसी रहिया आहियो मुंहिंजो यूट्यूब चैनल ऐं फेसबुक पेज अली हसन चढ़ड़। तो दोस्तों ॻाल्हि कंदासीं ड्रामा सीरियल दौलाब जे बारे में। त ड्रामा सीरियल दौलाब हाणे ज़बरदस्त थींदो थो वञे। अवां ॾिठो त ड्रामा सीरियल दौलाब हिकिड़ो ज़हर ज़िंदगी खां पोइ हिकु तमामु बहितरीनु ड्रामो आहे जंहिंजो राइटर आहे साईं नूर ज़हूर ऐं डायरेक्टर आहे फरज़ंद मलिक खजू। हिन वक़्तु ड्रामा सीरियल दौलाब जेको हिकु नए मोड़ ॾांहुं वञे पियो उहो कहिड़ो आहे, हाणे ॾिसंदो त कूंज जेका आहे उनजी वापसी थींदी, उहा कीअं थींदी, कहिड़े नमूने थींदी, हीअ हिकु तमामु सस्पेंस आहे। ऐं कूंज जेका आहे उहा नथी वञणु चाहे, उनखे ख़ौफ़ आहे छो त हुनजो भाउ ककर ऐं सौट राज़न तमामु वॾा ख़तरनाक आहिनि जेके कंहिंजी ॻाल्हि कोन मञनि था ऐं हुनखे इहो ख़ौफ़ आहे त हू क़तल थी वेंदी। पर कीअं बि करे राज़न वारा ही छोकिरी वापसि कराइण में कामयाबु वेंदा। मंसूर खान जेको उन्हनि ते शर्तूं रखंदो, उन शर्तनि मुताबिक़ हिन जी जान जेका आहे उहा बख़्श कई वेंदी। होॾां साइण सम्झाए थी कूंज खे त अवां हिन वक़्तु जेको आहे मामिलो तमामु ख़राबु आहे, अवां घर वञो ऐं उन खां पोइ मां उते अची तुंहिंजो रिश्तो घुरण ईंदुसि। ऐं हिन वक़्तु कूंज जेका आहे तमामु घणी परेशान आहे। ओॾां राइस शाहनवाज़ ख़ान बि पंहिंजे चालनि में कामयाबु थी वियो आहे छो त हुननि राज़न खे जेको टारगेट ॾिनो हो, राज़न हुन टारगेट तां फिरी वियो छो त हू मंसूर ख़ान खे माराइण जी कोशिशि कई। पर मंसूर ख़ान खे मारण जे चकर में हुननि जी जेका सौट आहे राज़न जी उहा उतां निकिरी वई। हाणे राज़न हिन में हुयो त ही सौट मोटे ऐं ही जेका बदनामी थी रही आहे पहिरें उनखे ॾिसजे पोइ मंसूर ख़ान जो बिलो कजे। पर मंसूर ख़ान हिकु अहिड़ो ज़बरदस्त माण्हू आहे जेको हिननि खे पंहिंजी ॻाल्हियुनि में हिननि जूं दिलियूं खटे वठे थो ऐं मंसूर ख़ान हिननि जे हथों हमेशह बचंदो रहंदो पर जेल वेंदो राइस शाहनवाज़ जे चकरनि में। ऐं राइस शाहनवाज़ ख़ान जेका गेम खे छॾाए वरितो आहे, उन गेम जो हुनखे हाणे फल मिलणु शुरू थी वेंदो छो त राइस शाहनवाज़ वारनि जे अॻियां ककर वारा किरिया आहिनि ऐं ककर वारनि खे इहो शक बि आहे त SHO जेको आहे उहो शाहनवाज़ ख़ान जो माण्हू आहे। पर मंसूर ख़ान इहो कीअं करे सघे थो जॾहिं मंसूर ख़ान जी तंज़ीम ते हू टार्चर करे थो, हुननि खे हिरासत करे थो। पर हीउ यकीन ॾियारे वेंदो आहे त हीउ जेको कमु आहे इहो सॼो मंसूर ख़ान जो आहे। शाहनवाज़ ख़ान हिकु वॾो चालबाज़ आहे ऐं हाणे राज़न वारा हुननि वटि ईंदा। राज़न चवंदो त हीअ जेका छोकिरी आहे हाणे असांखे वापसि कराई वञे, उहा हूंदी गुलपरी ऐं गुलपरी खे वापसि कराइण जे लाइ हू वॾा जतन कंदो। होॾे कूंज त वापसि थी वेंदी पर हाणे गुलपरी जो जेको प्रेशर आहे उहो ॾाढो वधायो वेंदो ऐं राइस शाहनवाज़ ख़ान ख़ुदि जेको आहे उते हुन ॻोठ में हली वेंदो ऐं उतां छोकिरी खणाइण जी कोशिशि कंदो। ही तमामु ज़बरदस्त नमूने सां केसि ईंदी जंहिंमें हिननि जी झड़प थींदी ऐं राज़न वारा जेके आहिनि हुन में कामयाबु थियनि था या नथा थियनि। मुराद वारनि खे बि इहो आहे त मंसूर ख़ान ई आहे जेको सोढल वारनि खे छॾायो आहे। हू हिते मंसूर ख़ान वटि ईंदा ऐं मंसूर ख़ान हुननि खे कुझु राज़ ॿुधाईंदो
ऐं चवंदो त अव्हां पाण में ठही वञो ऐं हीअ जेके झेड़ा झटा आहिनि इन्हनि खे छॾे ॾियो। हीअ त राज़ी थी वेंदो पर राज़न राज़ी थिए थो नथो थिए। राज़न छो त ॾाढो ॾुखियो माण्हू आहे, उन जे करे हुन राइस शाहनवाज़ ख़ान जे पुठि वरिती आहे। हाणे राज़न इहो कंदो, वरी मुराद वारनि ते चढ़ाई कंदो ऐं मुराद वारनि जे कुझु माण्हुनि खे हू अगवा बि करे वञे थो, कंहिंखे अगवा कंदो ऐं मुराद कंहिंजो माण्हू अगवा कंदो। ही आहे अॻे किस्तनि जी ॻाल्हि। इन ते पंहिंजे अली हसन चड्ढर खे ॾींदा इजाज़त। वेंदे वेंदे मुंहिंजे हिन चैनल खे सब्सक्राइब कयो, लाइक कयो, कमेंट कयो ऐं दोस्तनि ताईं शेयर कयो। त मूंखे ॾियो इजाज़त। अल्लाह हाफ़िज़।